उशुर छा आहे? उशुर ज़मीन जी पैदावार ते जेका ज़कात वाजिबु थींदी आहे, लाज़िम थींदी आहे, उशुर उन खे चइबो आहे। यानी सम्झण लाइ ईअं चई सघूं था त जहिड़ी तरह माल जे मथां, सोन जे मथां, चांदीअ जे मथां, पैसनि ऐं ॾोकड़नि जे मथां जेका ज़कात शरीयत पाक मुक़ररु कई आहे उन खे ज़कात चयो वेंदो आहे। ऐं फ़सुल जी जेका पैदावार आहे उन फ़सुल जी पैदावार जे मथां जेका ज़कात आहे उन खे उशुर चयो वेंदो आहे। उशुर हर पैदावार जे मथां लाज़िम आहे। मिसाल, जेका बि ज़मीन मां शइ थिए थी, कणकवा, कमदवा, जेके बि शयूं तोड़े जो फल, फ्रूट, मेवा आहिनि, उन्हनि सभिनीनि जे मथां उशुर ॾियणु लाज़िम आहे। हिन वक़्त में सिंध जे अंदरि लाबारनि जी मुंद हली रही आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, व आतू हक़हू यौम हसादिही, उन फ़सुल जे लुणण जे वक़्त में उन जो हक़ अदा कयो। इहो अल्लाह तबारक व तआला जो फ़रमान आहे। लिहाज़ा उशुर हर मुस्लमान तोड़े जो उन जो हिकु मण थिए थो या 10 मण थियनि था या 100 मण या 1000 मण थियनि था, उन जे मथां लाज़िम आहे त उहो उशुर अदा करे वाजिबु आहे। पंहिंजी हलाल ऐं पाक ऐं साफ़ सुथरी जेका अल्लाह ताला तव्हांखे पोख ॾिनी आहे, रिस्क ॾिनो आहे, उन खे ज़कात अदा न करे मनहूस न कयो वञे। असां वटि सिंध में माण्हू ज़कात जे हवाले सां निहायत सुस्ती जो शिकार आहिनि। ख़ासि तौर ते उशुर जे हवाले सां माण्हू उशुर अदा नथा कनि। पर तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे त पंहिंजी सिहत ऐं पंहिंजे माल जी हिफ़ाज़त सदको ॾेई करे अल्लाह जी वाट में उन जी हिफ़ाज़त तव्हां कयो। पंहिंजी जान जी हिफ़ाज़त सदके सां कयो। जेकॾहिं तव्हां सदको अदा नथा कयो पोइ बीमारियूं, मुसीबतूं, तकलीफ़ूं इंसान जे मथां अचनि थियूं। जेकॾहिं असां गौर कयूं त असां ज़कात जे मामले में निहायत सुस्ती कयूं था। असांखे सुस्ती हरगिज़ न करणु घुरिजे। हीअ अल्लाह तबारक व तआला जो हक़ आहे। तव्हां गौर कयो, असांजा माण्हू जॾहिं ज़कात जो ख़्यालु नथा कनि त उन्हनि जा इहे साॻा ई पैसा हिर्स, हवस ऐं लालच जे करे जॾहिं उन्हनि ज़कात अदा न कई त साॻा ई इहे पैसा अस्पतालुनि में, बीमारियुनि में, औलाद ते मुसीबतुनि जी सूरत में इंसानु साॻा अदा करे थो। मां पंहिंजनि मुतवसिलनि, मुहिबनि ऐं मुंहिंजो आवाज़ु जिथे जिथे वञी रहियो आहे, जेके मुंहिंजो आवाज़ु ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि सभिनीनि खे मां गुज़ारिश कंदुसि त उशुर ॾियणु वाजिबु आहे, लाज़िम आहे। पंहिंजी हिलाल ऐं तय्यब ऐं साफ़ सुथरी जेका अल्लाह ताला तव्हांखे रोज़ी ॾिनी आहे उन रोज़ीअ खे ख़राबु न कयो ऐं नहूसत न खणो ऐं पंहिंजी उहा उशुर वारी जेका अल्लाह ताला तव्हांजे मथां ड्यूटी लॻाई आहे उनखे पूरो कयो। उशुर अदा केतिरो करिणो आहे? उशुर जी अदायगी जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ियूं उहे ज़मीनूं आहिनि जेके बरसाति जे ज़रिए उन्हनि जा फ़सुल थींदा आहिनि, उन्हनि ते 10 पती ॾियणु लाज़िम आहे, यानी 100 मण ते 10 मण ॾियणु लाज़िम आहे। ऐं ॿियूं उहे ज़मीनियूं आहिनि जेके वाहन जे ज़रिए, ट्यूबवेलनि जे ज़रिए उन्हनि खे सैराब कयो वेंदो आहे ऐं फ़सुल उन ते पोखिया वेंदा आहिनि। लिहाज़ा छो त उन्हनि ज़मीननि जे मथां ख़र्चु थींदो आहे, लिहाज़ा शरीयत पाक उन जो हिसो जेको मुक़ररु कयो आहे उहो अधु उशुर, यानी अॻु में 10हों हिसो हुयो, हाणे 10 जो अधु थियो त 20हों हिसो। लिहाज़ा सिंध जे अंदरि मौजूदु उहे इलाइक़ा जिन में पोख बरसाति जे ज़रिए फ़क़ति थींदी आहे, नहरी निज़ाम उते नाहे, उहे माण्हू उशुर ॾींदा, 10हों हिसो ॾींदा। ऐं जेके माण्हू नहरनि जे ज़रिए, वाहन जे ज़रिए, वाटरनि, ट्यूबवेलनि जे ज़रिए पंहिंजी ज़मीननि खे पाणी ॾेई करे फ़सुल पोखींदा आहिनि, उहे 20हों हिसो यानी 100 मण ते 5 मण ॾींदा। इन सां गॾोगॾु हीउ ज़रूरी मसइलो बि अव्हांखे ज़हन में विझी छॾियां त असां वटि लाबारनि ऐं देरनि जे टाइम ते माण्हू छा कंदा आहिनि त हिकिड़ो टोयो पीराणो कढी ऐं चवंदा आहिनि त असां हे पीराणो ॾिनो ऐं सम्झंदा ईअं आहिनि त असांजो उशुर अदा थी वियो। मां तव्हांखे शरई फ़िक़ही मसइलो ॿुधायां त इहो पीराणो या महबूब सुबहानी हज़रत गौसे आज़म अब्दुल क़ादिर जीलानी जे ईसाले सवाब जी नीयत सां टोयो कढणु इहा ख़ैरात त आहे, क़बूल बि आहे, जाइज़ बि आहे, पर इन सां उशुर अदा न थींदो। उशुर खे सारे ॻणे लाज़िम ओतिरो ई कढणु आहे जेतिरो तव्हांजे मथां अल्लाह वाजिबु कयो आहे। लिहाज़ा असां वटि इहा आम तौर ते ग़लती थींदी आहे त देरो कढी करे थोरो लप जेतिरो या किलो जेतिरो या टोए जेतिरो ॾेई करे
पीराणो सम्झी करे ख़ैरात करे सम्झंदा आहिनि त असांजो उशुर यानी वाजिबु अदा थी वियो, लिहाज़ा उन्हनि माण्हुनि जी ख़ैरात त थींदी पर उन्हनि जो उशुर इन मां अदा न थींदो। उशुर उन्हनि खे अलॻि तौर ते अदा करिणो पवंदो। लिहाज़ा तव्हां सभिनीनि खे इन ॻाल्हि जी तरग़ीब ॾियारिजे थी त तव्हां पंहिंजो उशुर ज़रूरु अदा कजो।